अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महरान टीवी न्यूज़ में वाक़े भली कार माया फराशा सब खां पहिरियों हिकु नज़र हेडलाइन ते। पिम्स अस्पताल में अबहम ॿारनि जो मौत सड़न सबब न पर दूंहों ऐं काराण साह ज़रिए जिस्म में वञण करे थियो आहे। पिम्स अस्पताल जे एग्ज़ीक्यूटिव डायरेक्टर जी दावा। डॉक्टर राणा इमरान जो चवणु आहे त अबहम ॿारनि जी सुञाणप बांह ते मौजूद सुञाणप वारनि टैग सां कई वई, पर सुञाणप लाइक़ न हुजनि हा त DNA टेस्ट जी ज़रूरत पवे हा। डॉक्टर इमरान मूजिबि बाहि लॻण वक़्तु नर्सरी में 15 अबहम ॿार मौजूद हुआ। अमले ॿारनि खे बचाइण लाइ नर्सरी में दाख़िल थियण जी कोशिश कई, पर शदीद धमाके सबबि छत किरी पई। पिम्स सान्हे ते जांच कमेटी अॼु रिपोर्ट वज़ीर आज़म खे पेश कंदी। 2 ॾींहं गुज़रण बावजूदि अञा ताईं बाहि लॻण जो कारण मालूम न थी सघियो। फोती ॿारनि जे वालिदैन लाइ 50-50 लख रुपया इमदाद जो ऐलान। खानपुर वेझो खौफनाक रोड हादसो, नींगर समेत 4 ॼणा फौत। नापरकोट भरिसां इंडस हाईवे ते तेज़ रफ़्तार ट्रक जो मोटरसाइकिल खे टक्कर। मोटरसाइकिल सवार गढ़ी तेरहू पासे खान चंद्र ऐं सादिक आबाद पासे रमेश ओड, हाकिम ओड ऐं नींगर सुहिणो ओड फौत थी विया। मोरचंद ज़ख़्मी। फौतुनि जा लाश ऐं ज़ख़्मीअ खे खानपुर अस्पताल आंदो वियो। ज़ख़्मी मोरचंद मूजिबि हू गढ़ी तेगू खां शिकारपुर तरफ़ मोटरसाइकिल ते अची रहिया हुआ त साणनि हादसो पेश आयो।